सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जेकॾहिं असां कोई बि कमु कंदासीं त पोइ असां सुञाता बि उन सां वेंदासीं। पोइ उहो अमल बेशक बहितर हुजे या ख़राबु हुजे, जेकॾहिं चङो हूंदो त नेकी बि उन चङाई सां सुञाती वेंदी, ऐं जेकॾहिं ग़लति हूंदो त गिला या मंदाई बि उन सां ई असांखे सुञाती वेंदी। जेकॾहिं कोई चङी आदत हूंदी, असां कंहिंसां बहितर वहिंवार कंदासीं, हर को चवंदो हिसाब सां चङो हलंदो आहे। जेकॾहिं कंहिंखे प्यारु ॾींदासीं, हर को चवंदो प्यारु ॾींदो आहे। जेकॾहिं कंहिंजी मदद कंदासीं, हर को चवंदो मदद कंदो आहे। जेकॾहिं असां चङो ॻाल्हाईंदासीं, हर को चवंदो कोयल वांगुरु ॿोलींदो आहे। जेकॾहिं असां कोई ग़लति कमु कंदासीं त पोइ जेका असांजी ग़लती हूंदी, खाधे जी, पीते जी, ॻाल्हाइण जी, उथण वेहण जी, त पोइ असां सुञाता बि उन ग़लती सां वेंदासीं। भई जेकॾहिं असांजो खाधो पीतो चङो न हूंदो त को ईअं चवंदो ॻाल्हाइण चङो कोन अथसि, पर चवंदा खाधो पीतो चङो कोन अथसि। जेकॾहिं असांजो ॻाल्हाइण चङो न हूंदो त चवंदा यार बाक़ी ठीकु आहे पर ज़बान चङी कोन अथसि। त जेको बि असां चङाई करूं या मंदाई कयूं, जहिड़ी आदत हूंदी तहिड़ो कमु थींदो, उन सां सुञाता वेंदासीं। साॻे नमूने असां वरी जहिड़ा कर्म कंदासीं, जेकॾहिं असां पंहिंजी शेवा कंहिंमें बि करूं, हर हिकु में असांखे उनजो भलाई मिलंदी। असां जेकॾहिं एजुकेशन में शेवा ॾींदासीं त असांखे फल उनजो मिलंदो, असांजा ॿार पाण बहितर शिक्षित ॾींदासीं। असां हेल्थ में शेवा कंदासीं, असांजो हेल्थ बहितर रहंदी। असांखे दुखे बुखे जी मदद कंदासीं, असांजे घर में दुख बुख न ईंदी। जेको कुझु कंदासीं उनजो फल बि असांखे ओतिरो मिलंदो, ऐं जेसि ताईं शेवा हलंदी एसि ताईं असांजो नालो बि रहंदो। असां कोई पंहिंजे नाले, वॾनि जे नाले, कंहिं बि नाले ते कोई अस्पताल ठाहिराईसीं, जेसि ताईं अस्पताल हूंदी एसि ताईं उनजो नालो ज़िंदा रहंदो। जेसि ताईं कोई स्कूल ज़िंदा हूंदो एसि ताईं असांजो नालो ज़िंदा रहंदो। त जेतिरी जेतिरी जंहिंजी शेवा हूंदी उनजो ओतिरो वक़्तु लॻंदो आहे। त जॾहिं असां उन ईश्वर, उन मालिक, उन प्रभु जी दामन में वेंदा, पंहिंजो पाण खे उनखे ॾेई छॾंदा, पंहिंजो पाण खे उन सचे साईं खे ॾेई छॾींदा, त पोइ जेको कुझु कंदासीं असांखे उहो पंहिंजो नालो बि ओतिरो ई ॾींदो आहे जेतिरी असां शेवा कंदा, जंहिंजे नाले जी शेवा कंदा। इन करे असां संतनि, महात्माउनि, दरवेशनि खे ॾिसंदासीं, कंहिंखे 5 साल थींदा आहिनि, कंहिंखे 50 साल थींदा आहिनि, कंहिंखे 100 साल थींदा आहिनि, कंहिंखे 500 साल थींदा आहिनि, कंहिंखे 1000 साल थींदा आहिनि, ऐं कंहिंजो त पतो ई न हूंदो आहे कॾहिं थिया आहिनि। इहो ई पतो न आहे कॾहिं थिया, कॾहिं आया, कॾहिं विया,
कॾहिं चवंदा आहियूं 100 साल थिया आहिनि, कोई चवंदा 1000 साल थिया आहिनि, हर को अंदाज़ा लॻाईंदो आहे। कोई चवंदा आहिनि देव अवतार संत महात्मा खे 1 लाख साल थिया आहिनि, कोई चवंदा 1 लाख साल थिया आहिनि। लेकिन सभु कुझु उनजी एज लिमिट जेका बि कंट्रोवर्शियल हूंदी आहे, कंहिंजी सही न हूंदी आहे। लेकिन पतो न आहे उहे कॾहिं थिया, लेकिन पोइ बि ज़िंदा रहंदा आहिनि। न सिर्फ़ु ज़िंदा रहंदा आहिनि, पर उनजे नाले ते बि केतिरा ई कम थींदा रहंदा आहिनि। अॼु बि उनजो नालो ईंदो आहे तॾहिं बि इज़त वरितो वेंदो आहे। जेकॾहिं तस्वीर ईंदी आहे त उन ते ई आरती घुमाई वेंदी आहे, पतो बि न आहे कॾहिं थिया। त एतिरो थियण खां बाद जंहिंजो पतो बि न आहे, अॼु ताईं ज़िंदा नी, उनजो कारण इहो आहे छाकाणि त उन्हनि पंहिंजो पाण खे ॾेई उन ईश्वर खे छॾियो, मालिक खे छॾियो। त जेको जेसि ताईं सृष्टि आहे या न आहे, सृष्टि खां बाद में बि जेको हमेशह ज़िंदा रहंदो, हू उन्हनि खे मिलाए करे पाण जहिड़ो करे छॾींदो आहे। ऐं पोइ जेसि ताईं सृष्टि हुजे या न हुजे, उहे उन सां गॾु उनजे नाले सां मनसूब थी सदाई ज़िंदा रहंदा नी, सदाई उनजे नाले सां चमकंदा रहंदा आहिनि, सदाई आबाद रहंदा आहिनि।